अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। सुब सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी जी नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे। छा उन में वाकई हाणे ओठो ऐं ग़ुलाम सां बिल्कुलु इन्हनि ॿिन्ही जो टाकरो थींदो? वारिस इन जो साथ ॾींदो? छा नेक्स्ट एपिसोड में रईस गफ़ार ख़ान रबन ऐं कमाल ख़ान जो ठाह करण में कामयाबु थी वेंदो, या रबन इहा ॻाल्हि मञंदो ई कोन ऐं वञी करे कमाल ख़ान जो सिर खणंदो? छा अॻी क़िस्त में दोस्तो हैबत ग़ुलाम ऐं जावेद खे घर मां कढी छॾंदो ताक़ मां, या उन्हनि खे पनाह ॾींदो? इहो हाल हक़ीक़त तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। पहिरीं ॻाल्हि दोस्तो, तव्हांखे पोइ क़िस्त में ॿुधायो हुओसीं रईस गफ़ार ख़ान वॾो मजबूर ऐं प्रेशर ॾींदो रबन ते, ऐं अॻी क़िस्त में बि तव्हां ॾिसंदो त ईअं ई थींदो, ऐं पोइ में बि रबन खे मजबूर करे छॾियईं, हिक ॿिए जे मथां हथार सिधा कयूं। ऐं नेक्स्ट एपिसोड में बि इहे ॿई हिक ॿिए जे मथां मतिलबु प्रेशर ॾींदा। रबन इन जी ॻाल्हि फ़िलहालु मना करे छॾींदो, लेकिन रईस गफ़ार ख़ान ॻाल्हियुनि में आणण जे लाइ रबन खे वॾो प्रेशर ॾींदो, उन खे सम्झाईंदो, कोशिशि कंदो त जीअं इन्हनि जो ठाह करायां। इहे नेक्स्ट एपिसोड में तव्हां इन्हनि जी छिक छिकां ॾिसंदव। ऐं ॿी ॻाल्हि इहा दोस्तो, रबन छा वाक़ई सिर खणी सघे थो? फ़िलहालु न दोस्तो, अॻिते त कमाल ख़ान जो सिर त उन ई खणणो आहे। फ़िलहालु ड्रामो ड्रिगो वधायो अथनि त फ़िलहालु को उन खे मारींदो कोन। फ़िलहालु कुझु ॻाल्हियूं इन्हनि जे में विच में हलंदियूं। ऐं ग़ुलाम खे दोस्तो जेको आहे हैबत तंग थी, पंहिंजी घरवारी बि उनखे तंग कंदी आहे त अहिड़ा माण्हू तूं पाण वटि न रहे। ऐं ग़ुलाम खे जेको आहे हैबत कोशिशि कंदो त हितां हलियो वञ, छो तो जावेद खे बि वठी ईंदो आहे उते पनाह जे लाइ। ऐं हैबत ॾाढी कोशिशि कंदो आहे, ग़ुलाम खे चवंदो आहे तूं हलियो वञ, तुंहिंजे करे मुसीबत मुंहिंजे मथां ओठे जी अची वेंदी। ऐं ओठो ऐं वारिस इन ॿिन्ही खे ॻोल्हींदा रहंदा आहिनि त इहे आहिनि किथे, छो त उनखे दिलि में इहे अंदरि में इहा बाहि हूंदी आहे त असांजो दबदबो ओठे खे दिलि में ख़्वाहिश हूंदी आहे, मुंहिंजो जेको गुस्सो ऐं दबदबो आहे, दाॿो आहे घोट में, उहो ख़तमु थी वेंदो अगरि ईअं रोज़ु हिकु न ॿियो मूंखे लिटाईंदो रहंदो। नेक्स्ट एपिसोड में आचार बि तलाक जी कोशिशि कंदो, ऐं इन सां ट्रिक अञा इन जो मामो खेॾण जी कोशिशि कंदो अहमद, जीअं कंहिं न कंहिं तरीक़े वरी आचर खे फसायां, जीअं सूमर खे पंहिंजे ॻाल्हियुनि में आणे करे क़ाबू करे छॾीं। हिन नंढड़ी वीडियो हुई तव्हां ते पुॼाईसीं, उमेद आहे सुठी लॻी हूंदी। जे सुठी लॻी आहे त महिरबानी करे चैनल शायदि कोसो वीलोग यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो, लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। तव्हांजो बानो शायदि खुसो असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।